फैज़गंज अस्पताल में चांग बिरादरी जे माण्हुनि जो अस्पताल अंदरि छेड़ो, लतनि ऐं मुकनि जो वसकारो। कुरुंडी रोड ते धरणो ऐं एहतजाज। फैज़गंज अस्पताल में चांग बिरादरी जे माण्हुनि हिक ॿिए ते हमिलो करे लतनि ऐं मुकनि जो वसकारो लाहे ॾिनो, जंहिंखां पोइ हिक धुर जे अमीन चांग, मंसूर चांग, जान मोहम्मद चांग ऐं ॿिनि कुरुंडी रोड ते धरणो हणी मुख़ालिफ़ धुर ख़िलाफ़ एहतजाज कयो। इन मौक़े ते एहतजाज कंदड़ ॻोठाणनि दाहींदे इल्ज़ाम हयो त फैज़गंज में हुननि हिकु प्लाट ख़रीद कयो आहे, जंहिं ते बासर वॾेरो असलम चांग कब्ज़ो करणु चाहे थो। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त बासर वॾेरे ऐं हुनजे साथियुनि संदनि घर में घिड़ी औरतुनि, ॿारनि ऐं मर्दनि ते तशदुद कयो आहे। हुननि चयो त वॾेरे ऐं संदनि साथियुनि जे तशदुद में ज़ख़्मी थियल अमीन चांग ऐं इमदाद चांग खे इलाज लाइ फैज़गंज अस्पताल आंदो त उते बि बासर वॾेरे पंहिंजे साथियुनि सां गॾिजी अस्पताल अंदरि हमलो करे छेड़ो कयो आहे, जंहिं जे नतीजे में संदन हिक हमराह जी हालत इंतहाई ख़राब थी पई, जंहिंखे ॻणती जोगी हालत में नवाब शाह अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। हुननि एसएसपी खैरपुर खां मुतालबो कंदे चयो त बासर वॾेरे ऐं संदनि साथियुनि ख़िलाफ़ कार्रवाई करे खेनि इंसाफ़ फ़राहम कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वधायो वेंदो। सदाकत मेमण, कावश, डिजिटल मीडिया रिपोर्टिंग टीम, फैज़गंज।